ख़बर है घोसपुर के दुरानी महर वारे इलाके में 8 ॾींहं अॻु कचे के गोठ मिंगल चाचड़ में जागीरानी सब्जोई ऐं चाचड़ बिरादरी तकरार में फायरिंग दौरान ज़ख्मी थियल नौजवान मोहम्मद बख्श चाचड़ ज़ख्मनि जा सूर न सहंदे अस्पताल में फौत थी वियो आहे। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग वारी सूरत हाल आहे। होॾां नापरकोट थाणे जी हद में घोसपुर वासी मोटरसाइकिल सवार शेख बिरादरी से हादसो पेश आयो आहे। ॿिनि मोटरसाइकिल में साम्हूं टक्कर के नतीजे में मुसमात कुंजा शेख थॾे ते फौत थी वई, जॾहिं त संदसि मुड़ुस मोहम्मद अली शेख समेत 2 ॼणा शदीद ज़ख्मी थी पिया। फौती औरत जो लाश ऐं ज़ख्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।